नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त सोबतरो मां ख़बर ॾींदा सोबतरो लॻ ॻोठ पिरतो वहण जे रहवासियुनि मिसमात अमीनत खातून ज़ाल गुलाम रसूल मंगणे जो मासूम ॿारनि खे साण करे सोबतरो में इंसानी हक़नि जी ऑफिस HRPF पहुची एहतजाज कयो। मुतासिर औरत आहिनि ते इल्ज़ाम हयो त असां कुझु अरसो अॻु मजबूरी में बचा ऐं असां बीमार हुआसीं। मजबूरी सबबि असां नेमत मंगणे जो खां 50,000 व्याज ते वरिता हुआ। उन्हनि 50,000 ते असां हिन वक़्त ताईं पंहिंजा सोना ज़ेवर ऐं ढोर ढगा विकिरो करे लखीं रुपया व्याज अदा कयो आहे। हिन खां असां पंहिंजो गुज़र सफ़र करण लाइ एडवांस ॾेई मोटरसाइकिल वरिती जंहिं जूं बि किस्तूं ॾींदा आहियूं। भाउ नेमत मंगणे जो ऐं संदसि भाउ करीम बख्श मंगणे जो चवनि था त अञा 2.5 लख ॾियो, पैसा न अथव त न्याणियूं विकिरो कयो। मुंहिंजा पुलिस जे वरी ऑफिसरनि सां तालुकात आहिनि। असां हिन खौफ़ सबबि राति जो मासूम ॿारनि समेत वणनि ऐं कम जे फसल में सुम्ही ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। गुज़िरियल राति बि धमकियूं ॾिनियूं अथसि त तोखे ऐं तुंहिंजनि बचनि खे अगवा कंदुसि। तूं अॻु बि मुंहिंजे ख़िलाफ़ मीडिया में ख़बरूं हल रहियूं, मूंखे कुझु बि न थियो, तोखे अगवा कंदुसि। मुंहिंजा पुलिस ऑफिसर यार आहिनि। मुतासिर औरत चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट IG सिंध SSP खैरपुर खे अपील कई त व्याजी नेमत मंगणे जो ऐं संदसि भाउ करीम बख्श ख़िलाफ़ कदम खणी तहफ़ुज़ ॾिनो वञे। ॿी सूरत में बच्चन समेत SSP ऑफिस खैरपुर अॻियां पाण साड़ींदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।